एतिरो अल्लाह जे नबी फरमाए या अम्मी कुल ला इलाहा इल्लल्लाह वहाजु बिहा, ए मुंहिंजा चाचा तू कलमो पढ़, ला इलाहा इल्लल्लाह चओ, मुंहिंजे कन में ला इलाहा चओ, क़यामत चली ऐं हुज्जत रब जे साम्हूं बितुर हुज्जत जे कलमे खे आणींदुसि। पर आख़िर कोन कलमो पढ़ी सघियो। अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं अल्लाह ताला क़ुरान करीम जूं आयतूं नाज़िल कयूं, इन्नका ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। अल्लाह जे पैगंबर हिदायत तुंहिंजे हथ में कोन्हे, जंहिंखे तूं चाहीं उनखे हिदायत मिली वञे, ईअं कोन्हे, हिदायत मूं अल्लाह जे हथ में। केतिरनि माण्हुनि जे लाइ अल्लाह जे पैगंबर बदुआऊं घुरियूं पिए, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदुआऊं घुरियूं पिए, लेकिन अल्लाह ताला उन्हनि खे बाक़ाइदा मुस्लमान बनाए छॾियो, सहाबा जी लिस्ट में शामिल करे छॾियो। केतिरा अहिड़ा माण्हू आहे अल्लाह जे पैगंबर जी तमन्ना हुई, दिल जी नियत हुई त ही माण्हू मुस्लमान थिए, लेकिन कोन थिया मुस्लमान। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मज़ीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बाद अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्थिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदह व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका इल्मन नाफ़िअ व रिज़्क़न तय्यबन वासिअ व अमलन मुतक़ब्बला। रब्बि ज़िदनी इल्मन व रब्बि ज़िदनी इल्मन व रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी हमदई सना, बुज़ुर्गी, किबरियाई, वहदत, वॾाई, वाखाण अकेले अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे लाइ जुगा आहे, जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक, मालिक, राज़िक़ ऐं माबूद बरहक़ आहे। बेशुमार दुरूद सलाम जन अल्लाह तबारक व तआला जे मोकिलियल तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात गिरामी थे, जे अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान खे सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो ॾस ॾिनो। मुख़्तसरन हम्द सना खां बाद क़ुरान करीम जी सूरह अल अहज़ाब जी आयत तव्हां ॿुधी 70 ऐं 71 नंबर आयत, ऐं ही क़ुरान करीम जूं उहे आयतूं आहिनि जेके अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन आम ख़ुतबनि में, ख़ुसूसन जेको निकाह जे टाइम ते ख़ुतबो पढ़ियो वञिबो आहे, उन जी आयतनि में अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकु ही आयत बि पढ़ी आहे। अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदरि असांखे ख़ुसूसन अल्लाह ताला जो डपु, ख़ौफ़, तक़वा अपनाइण जो हुकुम फरमायो आहे, ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला अॻियां जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि उन में असांखे हिकु वॾी कामयाबी जी तरफ़ हिकु रस्तो ॾेखारियो आहे,
एक तरीक़ो अल्लाह तबारक तआला ॿुधायो आहे ऐं उन जो ताल्लुक़ इंसान जे जिस्म जे हिकु उज़वे सां आहे। अल्लाह तबारक तआला असांखे जेके जिस्म जा उज़वा असांजा पैदा फरमाया आहिनि, हर जिस्म जे उज़वे जी पंहिंजी पंहिंजी अहमियत आहे ऐं उन जो अंदाज़ो इंसान खे तॾहिं थींदो आहे जॾहिं उहो उज़वो मुकमल तौर ते इंसान खां खसी वेंदो आहे या उन में कंहिं न कंहिं क़िस्म जो को मर्ज़ बीमारी का लाइक़ु थी वेंदी आहे। उन टाइम इंसान खे क़दुरु पवंदो आहे ऐं इंसान खे अहसासु थींदो आहे त हिन उज़वे जी अहमियत छा हुई ऐं हिन उज़वे खां बग़ैर आऊं दुनिया में कीअं रही सघां थो ऐं मुंहिंजे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं साम्हूं अचनि थियूं। अल्लाह ताला असांखे हथ ॾिना, अल्लाह तबारक तआला असांखे हलण जे लाइ पेर, सोचण जे लाइ दिमाग़, इहे सभई जेके उज़वा आहिनि इन्हनि सभिनी जी पंहिंजी जॻह ते ख़ासि अहमियत आहे। रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ख़ुसूसन असांखे ज़िंदगी जे अंदरि इंसान जे जिस्म जे उज़वनि मां हिकु उज़वे जी ख़ासि ताक़ीद फरमाई आहे। हिकु जॻह ते न, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहे नसीहतूं फरमायूं आहिनि सहाबा किराम खे त इंसान जे जिस्म जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो उज़वो आहे जेकॾहिं उहो उज़वो ठीकु रहंदो सलुहल जसदु कुल्लुहु, इंसान जो पूरो जिस्म ठीकु ठाक हूंदो ऐं जेकॾहिं उन उज़वे जे अंदरि टेड़, उन में का ख़ामी अची वई फसदल जसदु कुल्लुहु, इंसान जे सॼो जिस्म, इंसान जो पूरो किरदार, इंसान जी पूरी हैसियत जेका आहे उहा घटि थी वेंदी हली। ऐं उहो उज़वो आहे ज़बान। ज़बान अल्लाह तबारक तआला जी नेमत आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम जी हिन आयत में बि इन ज़बान जे तरफ़ ई इशारो कयो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा, ए ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं तव्हां सिधी ॻाल्हि चओ, सिधी सची खरी ॻाल्हि चओ। फ़ाइदो छा थींदो? युस्लिह लकुम आमालकुम व यग़फिर लकुम दुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह तबारक तआला फरमाए जेकॾहिं तव्हां जे अंदरि इहा शइ अची वई, अल्लाह जो डपु ऐं ख़ौफ़, ऐं तव्हां पंहिंजी सिधी ॻाल्हि चवणु, पंहिंजी ज़बान खे सही इस्तेमालु करणु तव्हांजी ज़िंदगी जो हिसो बणिजी वियो त फ़ाइदो इहो थींदो तव्हांजा कम सभई सुधरी वेंदा, संवारजी वेंदा ऐं अल्लाह तबारक तआला तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदो। ऐं अॻियां फरमाए जीअं अल्लाह उन जे रसूल जी इताअत कई, चयो मञियो फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, त उनखे सभ खां वॾी कामयाबी मिली वई, उहो सभ खां वॾी मंज़िल ते पहुची वियो हुयो। त हीउ इंसान जो जेको ज़बान उज़वो आहे, हीउ इंसान जी ज़िंदगी में ख़ासि किरदारु अदा करे थो। अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ख़ुसूसन सहाबा किराम खे इन ज़बान जे सही इस्तेमाल जे हवाले सां अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ख़ासि ताक़ीद फरमाई आहे। ऐं ज़बान इहा आहे जेका हिकु गुमनाम इंसान खे दुनिया जे मशहूर तरीन ऐं दुनिया जी हिकु सुठी लेवल ते इंसान खे ज़बान पहुचाए थी। ऐं हीअ ज़बान इहा आहे जेका हिकु ख़ानदानी शख़्सियत खे दुनिया जो सभ खां हेठाहीं तबके में पहुचाईंदे दुनिया जी नज़रनि मां किराए छॾे थी। सिर्फ़ु हिन ज़बान जी इस्तेमालु आहे। अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन, अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा खे जेको सबक़ सेखारियो न, उहे सहाबा बिल आख़िर पंहिंजे ज़बान खे पकड़े करे पाण चवंदा हुआ त क़यामत जे ॾींहुं असां खां तुंहिंजे बारे में बाक़ाइदा सवाल थींदो ऐं जेकॾहिं तूं ठीकु रहंदी, असांजो जिस्म ठीकु आहे, असांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो। जेकॾहिं तुंहिंजे अंदरि को टेड़ अची वियो त असांजो सॼो ॾींहुं ग़लति ऐं ख़राबु कमनि में पहुचंदो। अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था, जामे तिरमिज़ी जी हदीस आहे, जॾहिं सुबुह थिए थो न, इंसान जे जिस्म जा सभई उज़वा हिन ज़बान खे मुखातिब थींदा आहिनि ऐं ज़बान खे चवंदा आहिनि त इत्तक़िल्लाह, ओ अल्लाह खां डिॼ, इत्तक़िल्लाह फ़ीमा, अल्लाह ताला खां डिॼ, असांजे बारे में अल्लाह जो ख़ौफ़ रखिज। छो? फ़इन्नमा नहनु बिक, असांजो सॼो ताल्लुक़ किरदारु तुंहिंजे पोयां आहे। जेकॾहिं तूं ठीकु हूंदीअ इस्तक़मना, असीं बि दुरुस्त हूंदासीं, पर जेकॾहिं इअवज त तूं टेड़ी थी वई आहीं, तुंहिंजे अंदरि को फॉल्ट अची वियो,
त पोइ असांजो किरदारु को बि ज़रे बराबरि उनजी हैसियत कोन रहंदी। हीउ इंसान जो हथ पेर, इंसान जो दिमाग़, हीउ इंसान जी सोच, इहे सभई हिन ज़बान जे ताबे आहिनि। इंसान जेकी सोचींदो आहे, कॾहिं कॾहिं इंसानु सोचींदो रहंदो आहे पर उन जो दुनिया ते असरु कोन पवंदो आहे। असरु तॾहिं थींदो आहे जॾहिं उहे लफ़्ज़ तुंहिंजे ज़बान ते अची विया हलिया। ऐं इंसानु केॾी बि महिनत करे दुनिया में पंहिंजो वॾो नालो कमाए थो, लेकिन ज़बान जे चंद लफ़्ज़नि सां इंसानु पंहिंजी पूरी हैसियत ऐं पंहिंजी महिनत विञाए वेही रहे थो। अलाह जो पैगम्बर अलैहिस्सलाम जन फरमाईंदा, कॾहिं कॾहिं इंसानु कोन सोचींदो आहे इन्नल अब्द ला यतकल्लम बिल कलिमा, कॾहिं कॾहिं इंसानु पंहिंजी ज़बान मां हिकिड़ो लफ़्ज़ अहिड़ो कढी छॾींदो आहे जंहिंजी हिनखे परवाह कोन हूंदी आहे, पर उहो लफ़्ज़ मिन सख़तिल्लाह, अलाह खे नाराज़ कंदड़ लफ़्ज़ हूंदो आहे। ऐं पोइ उन जे बारे में अलाह जे नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था त उन हिकिड़े लफ़्ज़ जे कढण जे करे यहवी फी बिहा फी जहन्नम, उहो जहन्नम जे अंदरि वञी किरंदो आहे हिकिड़े लफ़्ज़ जे इस्तेमालु करे। ऐं कॾहिं कॾहिं इंसानु हिकिड़ो लफ़्ज़ अहिड़ो कढी छॾींदो आहे जेको अलाह जी रज़ामंदी जो हूंदो आहे। इंसान खे फ़िक्र कोन हूंदो हुनजो, पर उन हिकिड़े लफ़्ज़ जे करे इंसान जी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे अलाह हुनखे जन्नत जे हवाले करे छॾींदो आहे। सही बुखारी जी रिवायत आहे। रसूल करीम अलैहिस्सलाम जिन ॿिए हंधि फरमाइनि था त इंसानु कॾहिं कॾहिं दुनिया में ज़िंदगी गुज़ारींदो आहे, ज़िंदगी गुज़ारींदो आहे, आख़िरी जॾहिं मरण जो टाइम ईंदो आहे त हिन इंसान जे ज़िंदगी जा गुनाह एतिरा हूंदा आहिनि हत्ता मा यकूनु बैनहु व बैनहा इल्ला ज़िराउन, हिन इंसान ऐं जहन्नम जे विच में हिकिड़ी ॿाड़ी जो फ़ासिलो बचंदो आहे। उनखां फयस्बिक़ु अलैहिल किताब फयामलु बिअमलिन मिन अहलिल जन्नह, पोइ इंसान हिकिड़ो अमल को जन्नत वारनि जो करे वठंदो आहे। या ॿी हदीस में हिकिड़ो जुमिलो को सुठो ॻाल्हाए वेंदो आहे, हिकिड़ो लफ़्ज़ हुनजे ज़बान मां निकिरी वेंदो आहे, कलमूं पढ़ी वरिताई, ऐं उन हिकिड़े जुमिले जे करे हू साॻी जेको इंसानु ज़िंदगी जा गुनाह करे जहन्नम जे वेझो पिए थो, अलाह जी महिरबानी सां उन हिकिड़े जुमिले जे करे, उन हिकिड़े कलाम जे करे, हिकिड़े कलमे पढ़ण जे करे उहो जहन्नम खां बची जन्नत जे हवाले थी वेंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं इंसानु ज़िंदगी सॼी नेकियूं कंदो आहे, ज़िंदगी सॼी नेकियूं कंदो आहे, हत्ता मा यकूनु बैनहु व बैनहा इल्ला ज़िराउन, जन्नत ते वञी ॿाड़ी जे फ़ासिले ते वेझो पहुचंदो आहे। आख़िर में मरण जे टाइम ते लयामलु बिअमलि अहलिन नार फयदखुलहा, आख़िर में वेंदे वेंदे को अहिड़ो जुमिलो चई वेंदो आहे, अहिड़ो को नंढड़ो कमु थी वेंदो आहे जेको हुनजी पछाड़ी बहितरीन कोन हूंदी आहे। छो त इन्नमल अमालु बिल ख़वातीम, अलाह जे नबी जे हदीस आहे त इंसान जे अमलनि जो दारो मदार हिन जी पछाड़ी ते हूंदो आहे। वेंदे वेंदे को हिकिड़ो लफ़्ज़ हिन जे ज़बान में अहिड़ो निकिरी वेंदो आहे, कुफ़रिया लफ़्ज़ आहे, शिरकिया लफ़्ज़ आहे, ग़लति लफ़्ज़ आहे, ज़िंदगी जा उन जूं नेकियूं भलायूं सभई ख़तमु थी वेंदियूं। हीउ जेको जन्नत ते वेझो वञी पियो थो वञी जहन्नम जे हवाले थी वेंदो। हीअ ज़बान इंसान जी ज़िंदगी में एतिरो अहम किरदारु अदा करे थी। हीअ ज़बान ई आहे इंसान खे वॾी मंज़िल ते पहुचाईंदी आहे, कॾहिं कॾहिं वॾे मंज़िल ते पहुतल इंसान खे आख़िरकार वञी बिल्कुलु वञी जहन्नम जे तरे में पहुचाए छॾींदी आहे। रसूल करीम अलैहिस्सलाम जिन अलैहिस्सलाम जिन वटि जॾहिं बि के सहाबा ईंदा हुआ, अलाह जो पैगम्बर असांखे नसीहत करियो, अलाह जे नबी सां अक्सर सहाबा खे नसीहत अमलिक अलैका लिसानक, त मुंहिंजी तोखे नसीहत इहा आहे पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कर, पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कर। अॼु असांजे मुआशिरे में यकीन सम्झो सभ खां वधीक असांजे मुआशिरे में असांजो किरदारु, असांजी हैसियत, असांजो मर्तबो, असांजी शख़्सियत माण्हुनि जी नज़रनि में, मुआशिरे जी नज़रनि में हूअं बि किरी वेंदी आहे, पर अलाह जे बाक़ाइदा हिसाब सां उहो इंसान जो किरदारु किरी वेंदो आहे सिर्फ़ु ज़बान जे ग़लति इस्तेमाल करे। अलाह ताला क़ुरान करीम में हिन ज़बान खे बाक़ाइदा हिकु नेमत करारंदो आहे। अलम नजअल लहू आइनैन व लिसानन व शफ़तैन व हदैनाहु नजदैन। अलाह ताला क़ुरान करीम जी हिननि आयतनि में बाक़ाइदा हिन ज़बान खे नेमत करार ॾिनो आहे। फरमाए छा हिन इंसान खे मूं अखियूं कोन ॾिनियूं, अलम नजअल लहू आइनैन व लिसानन व शफ़तैन, छा हिन इंसान खे मूं ज़बान कोन ॾिनी आहे, छा हिन जे चेहरे खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ मूं ॿ चप कोन आहिनि, छा हिन इंसान खे सिधो ऐं ग़लति रस्ता ॿई हिनखे मूं कोन ॾेखारे छॾिया आहिनि त इंसान जी मर्ज़ी केॾांहुं वञे। हिन ज़बान खे अलाह तबारक तआला क़ुरान करीम में बाक़ाइदा नेमत करार ॾिनो आहे। ईअं अलाह जे नबी अलैहिस्सलाम जिन जा सहाबा किराम बि पंहिंजो पाण खे इन हवाले सां सभ खां वधीक मुहतात रखंदा हुआ, सभ खां वधीक। उन करे अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जिन हर उन गुनाह जे बारे में सख़्तु वईद ॿुधाई आहे जेके इंसान जी ज़बान सां गुनाह थीनि था। अॼु असां पंहिंजे मुआशिरे में सोचींदा कोन आहियूं, कॾहिं बि असां फ़िक्र कोन कंदा आहियूं, गौर कोन कंदा आहियूं, पर ईअं थींदो आहे असां नेकियूं बि कंदा वेंदा आहियूं। असांजूं निमाज़ूं हूंदियूं आहिनि, असांजा रोज़ा हूंदा आहिनि, असांजी ज़कात, असांजा हज, असांजे अमलनि जा वॾा वॾा ढेर हूंदा आहिनि, पर कॾहिं सोचींदे न सोचींदे या बग़ैर कंहिं परवाह करण जे
असां पंहिंजे ज़बान ते कंट्रोल कॾहिं कोन कंदा आहियूं, उनजो नतीजो छा निकिरंदो आहे? असांजूं निमाज़ूं, असांजा रोज़ा, असांजूं ज़कातूं, हज, इहे सभई अमल चट तबाह बर्बाद थी वेंदा आहिनि। उन्हनि जी का हैसियत, को मक़ाम, मर्तबो कोन रहंदो आहे हिन इंसान जे ज़बान जे ग़लति इस्तेमाल जे करे। असां ॾिसूं असांजे मुआशिरे में हिन ज़बान खे इस्तेमालु कंदे कॾहिं कॾहिं असां शिरक करे वेंदा आहियूं। ज़बान जे ज़रिए सां असां शिरक जहिड़ो ख़तरनाक गुनाह बि करे वेंदा आहियूं। इन्न अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब क़ुरान करीम में वाज़े ऐलान करे छॾियो, अल्लाह ताला शिरक कॾहिं माफ़ कोन कंदो आहे। हा, ज़िंदगी में उहो इंसान माफ़ी वठे थो, तौबा करे थो, शिरक जो रस्तो छॾे थो, तौहीद ते अचे थो, ॿी ॻाल्हि आहे। वरना इन शिरक जे अक़ीदे नज़रिए अमल ते हिन दुनिया में वञे थो, अल्लाह ताला उन इंसान खे मरण खां पोइ माफ़ कोन कंदो आहे। व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। ऐं बाक़ी शिरक खां सवाइ केतिरा गुनाह हुजनि, रब जी मर्ज़ी आहे। अल्लाह चाहे उनखे अज़ाब ॾेई सघे थो, रब चाहे त उन इंसान खे माफ़ करे सघे थो ऐं उनखे इंसान खे जन्नत जे हवाले बि करे सघे थो। अल्लाह चाहे त उन इंसान खे गुनाहनि जी सज़ा ॾेई करे बिल आख़िर उन इंसान खे जन्नत जे हवाले बि करे सघे थो। लेकिन इंसान जे अमल में, अक़ीदे में, नज़रिए में, सोच, फ़िक्र में शिरक जो कमु अची वियो हलियो, यादि रखी छॾियो, मरण खां पोइ उन इंसान केॾी बि कोशिशि करे, केॾा बि जतन करे, केॾा बि वावेला करे, लेकिन हुन इंसान जे हिकु बि दाह पुकार रब जी बारगाह में अल्लाह ताला हुनजी कोन ॿुधंदो। तंहिंजे करे असांजे मुआशिरे में ज़बान सां असीं शिरक करे वेंदा आहियूं। मिसाल जे तौर ते कुझु अहिड़ा जुमिला हूंदा आहिनि, लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके शिरकिया लफ़्ज़ हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं असां शिरकिया कसम खणी वेंदा आहियूं। शिरकिया कसम आहे जेका शइ असांजे मुआशिरे में आम राइज आहे, जंहिं शइ जे हवाले सां मूं कुझु वक़्तु अॻु में बि तव्हांजे साम्हूं उन शइ जी निशानदेही कई, इख़्तिसारन तव्हांखे ॿुधाईंदो हलां। असांजे मुआशिरे में हिकिड़ो त कूड़ो कसम आम हले थो, कूड़ो कसम आम हले थो। पंहिंजी शइ, पंहिंजो कारोबार, पंहिंजी प्रॉपर्टी, पंहिंजी महिनत, पंहिंजो पघर वाहे थो, हलाल रोज़ी कमाइण जे चकर में उहो इंसान पंहिंजी पूरी महिनत खे ज़ाया कंदे, पंहिंजो पघर वाहींदे हलाल रोज़ी खे हराम करे पंहिंजे बचनि खे खाराए थो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जन फरमाइनि था, क़यामत जे ॾींहुं टे इन क़िस्म जा माण्हू ईंदा जिन ते अल्लाह ताला एतिरो नाराज़ हूंदो, सलाहतुन ला युकल्लिमुहुमुल्लाह, अल्लाह उन्हनि सां ॻाल्हाईंदो बि कोन, रब उन्हनि सां कलाम कोन कंदो, वला यंज़ुरु इलैहिम, अल्लाह उन्हनि ॾे नज़र रहमत सां ॾिसंदो कोन, वला युज़क्कीहिम, अल्लाह उन्हनि खे गुनाहनि खां पाक बि कोन कंदो, वलहुम अज़ाबुन अलीम, उन्हनि टिनि क़िस्म जे माण्हुनि जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। उन मां हिकिड़ो माण्हू उहो हूंदो अल मुनफ़िक़ु सिलतु बिल हल्फ़िल काज़िब, कूड़ो कसम खणी करे पंहिंजी शइ विकिणंदड़। शइ पंहिंजी आहे, पंहिंजे कारोबार में वेठो आहे, कूड़ो कसम खणी करे कारोबार करे थो, शइ विकिणे थो। रब जी ज़ात उन अल्लाह उन ते एतिरो कावड़जे थो जो क़यामत जे ॾींहुं अल्लाह उन माण्हू सां ॻाल्हाइणु पसंदि कोन कंदो। कहिड़ो फ़ाइदो आहे? अॼु दुनिया बेवकूफ़ न आहे, अल्लाह ताला हर माण्हू खे सम्झ ॾिनी आहे, अल्लाह ताला हर माण्हू खे शूर ॾिनो आहे। जेको तव्हां ऐं असां वटि का शइ ख़रीद करणु अचे थो न, उहो 10 दफ़ा सोचींदो आहे। असां उनजे साम्हूं 10 कसम खणी वञूं, लेकिन असांजे कसम ते इतमाद करे केर बि कुझु कोन वठंदो। यादि रखी छॾियो, जेका हुन जे मन में ॻाल्हि आई उहा ई शइ वठंदो, पोइ चाहे सस्ती वठे चाहे महांगी वठे, सुठी वठे ख़राबु वठे, जेको हुनजो दिमाग़ फ़ैसिलो कंदो उहा शइ ख़रीद कंदो। तव्हांजे मुंहिंजे कसम खणण सां कुझु बि कोन वणंदो। असांजे मुआशिरे में इहा शइ आम आहे, आम आहे। कूड़ो कसम खणी करे शइ विकिरे थी, शइ बि पंहिंजी, पैसो पंहिंजो, महिनत पंहिंजी, सॼी महिनत पैसे पंहिंजे पूरी शइ खे ज़ाया रायगान बनाए हराम रोज़ी कमाइण मां छा मिलंदो असांखे? जॾहिं असां पंहिंजे बचनि खे हराम रोज़ी खाराईंदासूं, उनजे जिस्म जे अंदरि इस्लाम जी, दीन जी, अल्लाह जी तौहीद जी गैरत भला कीअं पैदा थींदी? पोइ असांजो फ़िक्र या सोच हूंदी, औलाद सिधे रस्ते ते कोन थो अचे। नंढे हूंदे खां जॾहिं उनजी परवरिश असां उनजी हराम रोज़ी ते कईसूं, त पोइ उनजे जिस्म में, उनजे खून में, उनजो खून दीन जे बारे में, अल्लाह जी तौहीद जे बारे में कीअं टहिकंदो, कीअं गरम थींदो? अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जिन इन हवाले सां असांखे ताक़ीद कई आहे। असां वटि कूड़ो कसम हले थो आम तरह सां, ज़बान सां कमु थिए थो। अहिड़ी तरह सां कसम शिरकिया असांजे मुआशिरे में हले थो। अल्लाह जो कसम जेकर को माण्हू खणी थो वञे न, त न कसम खणण वारे खे यकीन हूंदी आहे, त आउं को सची ॻाल्हि करियां पियो, न ॿुधण वारे खे यकीन हूंदी आहे। हुनखे ख़बर आहे त अल्लाह जो कसम खयो आहे, 10 कसम खणी वञे, को फ़िक्र ई कोन्हे, को सोच कोन्हे। पर उहो साॻी माण्हू जेकॾहिं माउ जो कसम खणे, पीउ जो कसम खणे, बचे जो, रोज़ी जो, खीर जो, त पोइ कसम खणण वारो बि 100 दफ़ा सोचींदो, ऐं ग़लति कसम खणंदुसि त मुंहिंजी रोज़ी ख़तमु थी वेंदी, मुंहिंजो कारोबार ख़तमु थींदो, मुंहिंजा बचा लोड़ींदा, मुंहिंजे माइट सुभाणे जेको सो नुक़सान खे बर्दाश्त कंदा। ऐं ॿुधण वारे खे यकीन थींदे हाणे ही कूड़ कोन ॻाल्हाईंदो। बचे जो कसम खयो अथसि न, रोज़ी जो कसम खयो अथसि न, पंहिंजे माउ पीउ जो कसम खयो अथसि, हाणे कूड़ कोन ॻाल्हाईंदो। यादि रखी छॾियो, इहे शिरकिया कसम आहिनि।
अल्लाह जो पैगंबर अलैहिस्सलाम जिन बाक़ायदा मन कई है, मन कान हालिफन फलयहलिफ बिल्लाह औ लियस्मुत, जंहिं घुर्जे जेको कसम खणो आहे न, कसम पहिरीं ॻाल्हि सचो खणो आहे, कूड़ो न आहे खणो। जेकॾहिं खणे थो त सिर्फ़ु अल्लाह जो कसम खणंदो, या ख़ामोश रहे कसम न खणे, अल्लाह खे छॾे करे बाक़ी कंहिं बि शइ जो कसम न आहे खणो। अल्लाह जो नबी फरमाईंदा अलैहिस्सलाम ला तहलिफु बि आबाइकुम वला बि उम्महातिकुम वला बिल अंदाद, तव्हां कॾहिं बि पंहिंजे पीउ जो कसम, माउ जो कसम या कंहिं बि माबूद या कंहिं बि शरीक जो कसम न आहे खणो। असांजे मुआशिरे में आम हले थो, तव्हांजो मस्जिद जो कसम बि असांजे मुआशिरे में हले थो, जेको शरन ग़लति आहे। इहे सभई शिरकिया कसम यादि रखी छॾियो, असांजे मुआशिरे में आम हलनि था। या अहिड़ी तरह सां असांजे मुआशिरे में ज़बान सां जेके शिरक जा कम थींदा, आम जुमिला इस्तेमालु थींदा। को बि जुमिलो पोइ हीउ फलां शख़्स आहे, मुंहिंजे साम्हूं अचे थो, मूंखां ॾाढो आहे, मूं ते ज़ुल्म करे थो, मूं ते ज़्यादती करे थो, बसि हिन माण्हू खे अल्लाह जो रसूल वञी पहचंदा, मूंखां ॾाढो आहे। या हिन मामले में अल्लाह जे रसूल खे इल्मु आहे, मूंखे कंहिं बि क़िस्म जी ॼाण कान्हे। यादि रखी छॾियो, इहो वाज़ह तौर ते शिरकिया जुमिलो थो। इहे मुंहिंजा लफ़्ज़ न, अल्लाह जे पैगंबर जा लफ़्ज़ आहिनि। रसूल करीम अलैहिस्सलाम जे साम्हूं हिकु शख़्स चयो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीउ फलां कमु आहे, माशा अल्लाह वशीत या रसूल अल्लाह, अल्लाह जो पैगंबर हीउ कमु ईअं थींदो जीअं अल्लाह चाहींदो ऐं तव्हां घुरंदा। अल्लाह जन फरमायो अजअलतनी लिल्लाहि निद्दन, तो मूंखे अल्लाह जे भाईवार बनाए छॾियो आहे, अल्लाह जे बराबरि बनाए छॾियो आहे। ईअं न चओ, माशा अल्लाह सुम्मा मा शिअत, पहिरीं मर्ज़ी अल्लाह जी हलंदी, रब जी मर्ज़ी जे मुक़ाबले में उन सां गॾु कंहिंजी मर्ज़ी कोन हलंदी। जेकॾहिं अल्लाह जे मर्ज़ी जे मुक़ाबले में कंहिं शख़्सियत जी मर्ज़ी हले हा, यादि रखी छॾियो, अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे खे इस्लाम क़बूल कराईंदा। नबी अलैहिस्सलाम कोशिशि कई, अबू तालिब खे कलमो पढ़ाइण जे लाइ, अल्लाह जे नबी जी मर्ज़ी हुई, चाहत हुई, हिकिड़ी तमन्ना हुई त मुंहिंजो चाचो कलमो पढ़ी वञे। ऐं आख़िरकार एतिरो अल्लाह जे नबी फरमाए, या अम्मी कुल ला इलाहा इल्लल्लाह वहाजु बिहा, ए मुंहिंजा चाचा तूं कलमो पढ़, ला इलाहा इल्लल्लाह चओ, मुंहिंजे कन में ला इलाहा चओ, क़यामत जे ॾींहुं ऐं हुज्जत रब जे साम्हूं बितुर हुज्जत जे कलमे खे आणींदुसि। पर आख़िर कोन कलमो पढ़ी सघियो। अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं अल्लाह ताला क़ुरान करीम जूं आयतूं नाज़िल कयूं, इन्नका ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। अल्लाह जे पैगंबर हिदायत तुंहिंजे हथ में कोन्हे, जंहिंखे तूं चाहीं उनखे हिदायत मिली वञे, ईअं कोन्हे, हिदायत मूं अल्लाह जे हथ में। केतिरनि माण्हुनि जे लाइ अल्लाह जे पैगंबर बदुआऊं घुरियूं पिए, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदुआऊं घुरियूं पिए, लेकिन अल्लाह ताला उन्हनि खे बाक़ायदा मुस्लमान बनाए छॾियो, सहाबा जी लिस्ट में शामिल करे छॾियो। केतिरा अहिड़ा माण्हू आहे, अल्लाह जे पैगंबर जी तमन्ना हुई, दिलि जी नियत हुई त हीउ माण्हू मुस्लमान थिए, लेकिन कोन थिया मुस्लमान। मर्ज़ी अल्लाह जी हलंदी, चाहत अल्लाह जी हलंदी। तंहिं करे इहो जुमिलो चवणु जीअं अल्लाह जो रसूल घुरंदो ईअं थींदो, फलां माण्हू खे अल्लाह जो रसूल वञी पहचंदा, मूंखां ॾाढो आहे, इहो जुमिलो बि ग़लति आहे। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जे साम्हूं केतिरा ई वाक़िया अचनि था जेके माण्हू ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं करे वञनि था। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जी तमन्ना हुई त हिननि माण्हुनि खे का ईअं सम्झो त हिन खां इंतकाम, माना इनखे को इन जो बाक़ायदा बदिलो अल्लाह जे तरफ़ खां मिले, लेकिन अल्लाह ताला उन्हनि खे माफ़ करे छॾियो। केतिरा ई वाक़िया अहिड़ा अचनि था। इकरमा बिन अबी जहल जे बारे में मशहूरु वाक़ियो आहे न, अल्लाह जे पैगंबर ऐलान कयो त जिन माण्हुनि खे तव्हां बैतुल्लाह जे पर्दे में बि जेके लटकियल ॾिसो, तॾहिं बि हिननि खे माफ़ न आहे करणो, क़तल करे छॾिणो आहे। उन्हनि में हिकिड़ो इकरिमा बि आहे, उतां खां निकिरे थो मके खां, ॿेड़ी जो सफ़र करे थो, ॿेड़ी समुंड जे विच में अचे थी, तूफ़ान अचे थो, उहो साॻी मल्लाह चवे थो त तव्हां हाणे दुआऊं घुरो, ॿियो को हल ई कोन्हे। चवे थो पंहिंजे बुतनि खे सॼम, माबूदनि खे सॾींदो रहां पियो, लेकिन कंहिं बि क़िस्म जो तूफ़ान तरण वारी कोन पियो करे। आख़िरकार उहो ॿेड़ी हलाइण वारो जो अखलिसू उहो अकेले अल्लाह खे सॾियो, अकेले अल्लाह खे सॾियो, बाक़ी तव्हांजा माबूद अॼु बचाए कोन सघंदा। इकरमा जे दिलि ते धक लॻो, कद हरब तो मिन हादा, मोहम्मद सां इख़्तिलाफ़ इन जे करे थो हो जो उन रब, जेकर उहो रब मूंखे हिते बचाए थो त पोइ मूंखे ख़ुशहाली में उहो अल्लाह ई साथ ॾींदो न। अल्लाह सां वाइदो करे थो, रब खां दुआऊं घुरे थो, आख़िरकार तूफ़ान टरी वञे थो, उहो इकरमा मुस्लमान थी वञे थो, अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं अचे थो। अल्लाह जे नबी जो ऐलान छा हो त हिन खे बैतुल्लाह जे पर्दनि में ॾिसणो त बि क़तल करणो आहे, लेकिन अल्लाह जी मर्ज़ी छा हुई, रब जी चाहत छा हुई, हीउ सहाबा जी लिस्ट में शामिल थी। इकरमा बिन अबी जहल, अबू जहल जो पुटु। इन जॻह असांजे लाइ हिकिड़ो ॿियो बि सबक़ु मिलियो, अल्लाह ताला जंहिं माण्हू खे जितां हिदायत ॾे। घणा माण्हू असांजा चवंदा आहिनि त फलां मौलवी साहिब जी तकरीर आहे, उहा असांजी दिलियुनि ते असर ई कोन थी करे। मौलवी साहिब जा लफ़्ज़ कंहिंजी दिलियुनि ते असर नथा कनि, इन में मौलवी जो किरदारु कोन हूंदो। यादि रखी छॾियो, हीअ अल्लाह जी ॻाल्हि, रब जे पैगंबर जी ॻाल्हि हूंदी आहे। जेकॾहिं रब जे क़ुरान जी ॻाल्हि, पैगंबर जी ॻाल्हि तव्हांजी मुंहिंजी दिलियुनि ते असर नथी करे, असां पंहिंजी दिलियुनि जो इलाजु करियूं।
कंहिंजे चवण वारे जो को असर न हूंदो आहे। अल्लाह ताला कॾहिं कंहिं माण्हू जी ज़िंदगी भर जी तबलीग सां कंहिंखे हिदायत कोन ॾींदो आहे ऐं कंहिं कंहिं माण्हू जो हिकिड़ो जुमिलो इंसान जी ज़िंदगी तब्दील करे छॾींदो आहे। इकरमा जी घरवारी मुस्लमान आहे, उन अल्लाह जे पैगंबर जी सहाबियात में शामिल आहे, उन इकरमा ते तबलीग कई आहे, दीन जी दावत ॾिनी आहे। सहाबा किराम इकरमा खे दीन जी दावत ॾिनी आहे, लेकिन इकरमा खे ॻाल्हि सम्झ में कोन आई, हुनखे हिदायत लिखियल कोन हुई। जॾहिं अल्लाह हुनखे हिदायत ॾिनी त हिकु अणपढ़ियल ऐं हिकु दीन खां परे माण्हू हिकु ॿेड़ी हलाइण वारे आम माण्हू जे हिकिड़े जुमिले इकरमा खे इस्लाम क़बूल करण ते मजबूर करे छॾियो। हीअ रब जी मर्ज़ी आहे। कंहिं माण्हू जी ज़िंदगी तव्हां ज़िंदगी सॼी तबलीग करियो, फ़र्क़ु न अचे। अल्लाह जे पैगंबर छा अबू तालिब ते तबलीग कोन कई हूंदी, लेकिन हिदायत कोन मिली न। छा थी पियो, होॾां हिकिड़ो जुमिलो अब्दुल्लाह बिन सलाम जे कननि ते पइजे थो अल्लाह जे पैगंबर जो, रब हुनखे बाक़ाइदा सहाबा जी लिस्ट में शामिल करे छॾियो। अचे थो अल्लाह जे नबी सां मिलण जे लाइ। ॾिसां हीअ मदीने में जेको पंहिंजो पाण खे नबी चवे पियो न, उहो ॾिसां उन जी हालत कहिड़ी, को मुस्लमान थियण जी नियत न आहे। अल्लाह जे पैगंबर जे चेहरे ते निगाह पइजे अब्दुल्लाह बिन सलाम जी। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे दर्स ॾियनि पिया, अय्युहन नास अफ़शु सलाम वातिमु ताम वसल्लु बिलैल वन्नासु नियाम। ए इंसानो सलाम खे आम करियो, वातिमु ताम मिस्कीननि ग़रीबनि खे खाधो खारायो, ऐं राति जो जॾहिं पूरी दुनिया सुतल हुजे न, उन टाइम उथी करे अल्लाह खे पुकारियो, राति जो निमाज़ूं पढ़ो, तहजुद निमाज़ पढ़ो। अब्दुल्लाह बिन सलाम जी निगाह पइजे थी अल्लाह जे पैगंबर जे चेहरे ते, हिकिड़ी हदीस हुन जे कननि ते पइजे थी, चए थो वल्लाह इन हादल वजह लैस बिवजन कज़ाब। अल्लाह जो कसम, हीउ चेहरो जंहिं चेहरे जी ज़बान मां हीअ हदीस हीअ लफ़्ज़ निकिरनि पिया न, इहो चेहरो कॾहिं कूड़ो थी कोन थो सघे, मुस्लमान थी वञे थो। को नियत इस्लाम क़बूल करण जी कोन हुई, अल्लाह जे पैगंबर जो इम्तिहान वठण जे लाइ। ॾिसां कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। अल्लाह जे नबी सलाम यहूदियुनि जो काफ़िलो अचे थो, कंहिं मसइले ते ॻाल्हाए थो, अल्लाह जे नबी फरमाए जेकॾहिं मूंखे अब्दुल्लाह बिन सलाम तस्लीम करे वठे तव्हां तस्लीम कंदा? चवणु लॻा नामुमकिन शइ आहे। अब्दुल्लाह बिन सलाम असांजो आलिम आहे ऐं हू तव्हांखे तस्लीम करे थी कोन थो सघे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बार बार ॻाल्हि दोहराई, हुननि चयो अब्दुल्लाह बिन सलाम मञींदो त असीं उन जी ॻाल्हि मञींदासूं। उन टाइम अब्दुल्लाह बिन सलाम ॿाहिरि निकिरियो, जो तव्हांखे ख़बर कोन मुस्लमान थी वई आहे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह ताला जंहिं माण्हू खे जॾहिं हिदायत ॾे, अल्लाह ताला जंहिं माण्हू खे हिकिड़े जुमिले सां ज़िंदगी तब्दील करे सघे थो। त मुंहिंजे चवण जो मक़सदु त हीअ शइ जेका हूंदी आहे न असांजे मुआशिरे में, अक्सर करे इहे अमल, इहे कम, इहे जुमिला इंसान जी हिकिड़ी हिकिड़ी लफ़्ज़ जेको आहे उहो इंसान जी ज़िंदगी फिराए छॾींदो आहे, इंसान खे ज़िंदगी सॼी तब्दील करे छॾींदो आहे। त असांजे मुआशिरे में इहो आम राइज आहे। आम तरह सां कूड़ो कसम, कूड़ी ॻाल्हि, कूड़ी गवाही, इहे इंसान जी ज़बान में निकिरनि था। शिरकिया कसम, शिरक जा जुमिला असांजे मुआशिरे में आम तरह सां राइज आहिनि। असां कॾहिं सोचींदा कोन आहियूं, असां इन शइ जे हवाले सां सोचींदा बि कोन आहियूं। ऐं असांजे मुआशिरे में इहो जागी साॻी जेको जुमिलो त बाबा हिन कम में जीअं अल्लाह जे रसूल जी मर्ज़ी, अल्लाह जे रसूल जी मर्ज़ी अल्लाह जी मर्ज़ी खां बाद में, पहिरीं रब जी मर्ज़ी आहे। अल्लाह जी मर्ज़ी जे मुक़ाबले में कंहिंजी मर्ज़ी कोन हलंदी। उन खां सवाइ असांजे मुआशिरे में इन ज़बान जे ज़रिए सां कूड़ ॻाल्हाए वञे थो। कूड़ खे असीं गुनाह सम्झूं ई कोन था, कूड़ खे असां गुनाह सम्झूं ई कोन था। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाईंदा, कॾहिं कॾहिं इंसान नंढड़ा नंढड़ा कूड़ ॻाल्हाईंदो आहे, थोरी थोरी ॻाल्हि ते कूड़ ॻाल्हाईंदो, को वॾो कूड़ कोन ॻाल्हाईंदो, आम नंढी ॻाल्हि में कूड़ ॻाल्हाईंदो। हत्ता युकदबु इंदल्लाहि कज़्ज़ाबन, अल्लाह जे खाते में उहो माण्हू कज़्ज़ाब यानी हद खां वधीक कूड़ो, आख़िरी दर्जे जो कूड़ो लिखियो वञिबो आहे। नंढी नंढी ॻाल्हियुनि ते कूड़ ॻाल्हाइणु ऐं कॾहिं कॾहिं माण्हुनि खे खिलाइण जे लाइ, माण्हुनि खे जी पंहिंजी कचहरी खे बाक़ाइदा हिकिड़ी रौनक ॾियारण जे लाइ असांजे मुआशिरे में कूड़ ॻाल्हाए वञिबो आहे। अफ़सोस तॾहिं थींदो आहे जो असांजे मुआशिरे में अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको मुसल्लो आहे उन ते बीह करे ऐं हिन मिंबर ते बीह करे कूड़ी ॻाल्हि, कूड़ी टोक करे, कूड़ो को लतीफ़ो ॿुधाए करे माण्हुनि खे खिलाइणु, हीअ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हू खे बाक़ाइदा धमकी ॾिनी आहे। पोइ जेको माण्हू कूड़ ॻाल्हाए थो, लियुद्हिक बिहि नास, इन नियत इहा त माण्हू खिलनि, माण्हुनि में हिकिड़े क़िस्म जी मुंहिंजी कचहरी मची वञे, मुंहिंजी ॻाल्हि माण्हू ते असरु करे वञे, ॻाल्हि कूड़ी करे थो। वैलुल लहू वैलुल लहू वैलुल लहू, अल्लाह जे नबी 3 दफ़ा फरमायो उन माण्हू जे लाइ वैल आहे, उन जे लाइ तबाही आहे, उन जे लाइ हलाकत आहे, बर्बादी आहे। अल्लाह जे पैगंबर उन माण्हू खे फरमायो जेको माण्हुनि खे खिलाइण जे लाइ, गैदरिंग जे लाइ कूड़ ॻाल्हाए थो। असांजे मुआशिरे में आम हले थो, कारोबार में वियूं था तॾहिं बि कूड़, जेकॾहिं दोस्तनि सां कचहरी करियूं था तॾहिं बि कूड़, जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो कंहिं दोस्त सां वाइदो कयल आहे तॾहिं बि उन ॻाल्हि में कूड़। हीअ कूड़ इंसान खे आख़िरी मंज़िल ताईं गुनाह ते पहुचाईंदो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त कुझु अहिड़ा गुनाह आहिनि जेके कबीरा गुनाह आहिनि, वॾा गुनाह आहिनि, उन्हनि वॾनि गुनाहनि में कूड़ बि शामिल आहे। मुहद्दिसीन इकराम रहमहुमुल्लाह अजमईन, मुहद्दिसीन हदीस जे बारे में हिकिड़ो उसूल ठाहियो आहे। असां ॿुधंदा आहियूं न त
त हीअ हदीस सही आहे, हीअ हदीस ज़ईफ़ आहे। ज़ईफ़ हदीस जो मक़सदु छा हूंदो आहे? ज़ईफ़ हदीस जो मक़सदु हूंदो आहे त हीअ ॻाल्हि अलाह जे पैगंबर कई कोन्हे, बाद में कंहिं माण्हू पंहिंजे हथ जी ठाहे करे ऐं उनखे अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ मनसूब करे छॾिए। ऐं मुहद्दिसीन इकराम इन मामले में बाक़ाइदा आख़िरी दर्जे जो एहतियात कयो आहे ऐं हर शइ रिसर्च करे तहक़ीक़ करे जेको हदीस तव्हांजे साम्हूं ॿुधाए पियो उनजी पूरी हिस्ट्री डिटेल वठी करे अलाह जे नबी जी उनखां पोइ उनखां हदीस ॿुधंदा हुआ। जेकॾहिं मुहद्दिसीन खे ख़बर पवंदी हीअ हुन में ऐब आहे, हीअ ऐब आहे, त उनखां हदीस कोन वठंदा हुआ। उन्हनि ऐबनि में सभ खां जेको वॾो ऐब जंहिं शख़्स में हूंदो हो उनखां हदीस कोन वठंदा। उनमें अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस में कूड़ ॻाल्हाइणु या ॿिए नंबर ते आम ॻाल्हि ॿोड़ में कूड़ ॻाल्हाइणु। हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे जेको हदीस ॿुधाए पियो, अलाह जे नबी जे बारे में कूड़ कोन थो ॻाल्हाए, पर आम ख़बर पए थी फलां कचहरी में कूड़ ॻाल्हायो, फलां जॻह ते हिन कूड़ो जुमिलो चयो, हिकिड़ी जॻह ते ख़बर पवंदी आहे न, मुहद्दिसीन इकराम उन माण्हू खां हदीस ॿुधण ई छॾे ॾींदा हुआ। चवंदा जेको माण्हू आम ॻाल्हि ॿोल में कूड़ ॻाल्हाए थो उहो अलाह जे पैगंबर जी हदीस जे बारे में ज़रूरु कूड़ ॻाल्हाईंदो, उनखां हदीस वठण ई छॾे ॾींदा हुआ। उनखे मुहद्दिसीन जी लिस्ट में शामिल कोन कंदा हुआ, उनखे ज़ईफ़ रावियुनि जी लिस्ट में शामिल करे पूरो ऐलान करे छॾींदा हिन माण्हू खां केरु बि हदीस न ॿुधे। अॼु ताईं उहे किताबनि में नाला मौजूदु आहिनि, फलां शख़्स जी हदीस तव्हांजे साम्हूं अची वञे उनजी ॻाल्हि तव्हांखे वठणी कोन्हे, छो हिन माण्हू फलां जॻह ते कूड़ ॻाल्हायो, हिन माण्हू फलां कारोबार में कूड़ ॻाल्हायो। असां पंहिंजो पाण खां पुछूं, जेकॾहिं उन हवाले सां ॾिसूं था त असांजे मुआशिरे में 100 माण्हुनि मंझां 98 माण्हू बाक़ाइदा उन ज़ईफ़ माण्हुनि जी लिस्ट में शामिल आहिनि जेके इन शइ जे अहल ई न आहिनि। असां उन शइ खे बाक़ाइदा पंहिंजे मुआशिरे जो हिसो बणाए छॾियो आहे। या असां वटि कूड़ी गवाही ॾियणु, अलाह जे पैगंबर फरमाईंदा अलैहि सलाम यादि रखी छॾियो इन में अकबर कबाइर सभ खां जेके वॾा गुनाह आहिनि उन में पहिरीं नंबर ते शिरक अचे थो ऐं उन गुनाहनि खे ज़िक्र कंदे फरमाईंदा शहादत ज़ूर, कूड़ी गवाही वॾनि गुनाहनि में शामिल आहे। असां वटि कूड़ी गवाही ॾियण त को मसइलो ई कोन्हे। कोर्टनि जा मामला थियनि था, जजनि जे साम्हूं मामला थियनि था, कूड़ी गवाही ॾियणु, दोस्त सां वंगार वेहणु या फलां शख़्स आहे उनखे बचाइणो आहे, फलां जॻह ते कूड़ो कसम खणणो आहे, इहो असां वटि आम रवाज आहे। फैसलनि में, कोर्टनि में, अदालतनि में इन शइ जो बाक़ाइदा वधि में वधि रेशो आहे। कूड़ी गवाही जेका आहे उहा इंसान खे तबाह बर्बाद करे छॾे थी। रसूल करीम अलैहिस्सलाम जिन बाक़ाइदा इन खे कबीरा गुनाहनि में शामिल कयो आहे। इहे अमल आहिनि जेके असांजी ज़िंदगी जी नेकियुनि खे तबाह बर्बाद करे छॾीनि था। या अहिड़ी तरह सां कूड़ो कसम खणणु, अलाह जे नबी जेका हदीस में इशारो आहे, जेको कूड़ो कसम आहे आबाद घरनि खे वीरान करे छॾींदो आहे। जेके आबाद घर हूंदा आहिनि उन्हनि खे कूड़ा कसम वीरान करे छॾींदा आहिनि। तंहिं करे कूड़ो कसम, कूड़ी गवाही, ग़लति गवाही ॾियणु इन शइ जे हवाले सां अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन गुनाहनि खे कबीरा गुनाहनि में शामिल कयो आहे। या असांजे मुआशिरे में गिला ऐं गीबत हले थी। असांजी कचहरी बाक़ाइदा गुनाहनि खां सवाइ असांजी कचहरी कॾहिं बि रौनक वारी कोन थींदी आहे। जेकॾहिं उन में कंहिं ते तहमत न हणूं, गिला न करियूं, गीबत न करियूं, गिला ऐं गीबत जे हवाले सां क़ुरान करीम जो हिकिड़ी आयत ई काफ़ी आहे। अल्लाह तबारक तआला उन आयत में वाज़े लफ़्ज़नि में फरमायो अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैता, पंहिंजे मुर्दा भाउ जो गोश्त खाइणु हिकिड़े मुस्लमान जे बारे में गिला ऐं गीबत करणु आहे। गिला ऐं गीबत छा आहे? अलाह जे पैगंबर खां पुछो, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गिला ऐं गीबत पाण में जेकर उनजो अहिड़ो ऐब तूं ॿुधाए जेको हुन में वाक़ई ऐब आहे, ऐं तूं हुनखे मुंहं ते कोन थो ॿुधाई, ग़ाइबाना तौर ते पर पुठ ज़िक्र करीं थो, उन करे इहो जेको कबीरा गुनाह आहे। अलाह